चणनि जी पली जेका सोइणु असांजे लाइ तमामु घणी आसान आहे। मुंहिंजा नंढड़ा ॿार बि हिन पलीअ खे सोईंदा आहिनि। हिन जा पता असां धार कंदा आहियूं ऐं ॾंडियूं धार करे उनखे उछले छॾींदा आहियूं। दोस्तो हीअ तमामु घणी टेस्टी आहे ऐं सियारे जी मुंद में हीअ थींदी आहे ऐं असां हिनखे शौक़ सां खाईंदा आहियूं। ॿारनि खे स्कूल जी तयारी करण में सुबुह जो मुंहिंजो ज़िम्मो हूंदो आहे। इन खां पोइ दोस्तो हीअ जेकी तव्हां चांवरनि जी मानी ॾिसो था इहा रातो की पारूथी आहे ऐं पारूथी मानी सां पलीअ जो खाइण जो मज़ो ई पंहिंजो आहे ऐं ॿिया बि दोस्त खाईंदा हूंदा। ॿारनि जे लाइ अंडो तयारु थियो ऐं कणिक जी मानी। उन खां पोइ ॿारनि खे स्कूल ॾांहुं जेको आहे सो छॾे ईंदो आहियां। ॿारनि खे स्कूल छॾे करे ऐं पोइ गुलशन नदी जा रोड रस्ता गिटियूं क्रॉस करे सिधो मां पहुचंदो आहियां पंहिंजे रोज़गार यानी पंहिंजी रोज़ीअ जे अॾे ते यानी बाज़ार में। भाॼी वारा सवेरे अची वेंदा आहिनि। उनखां सलाम दुआ करे मां पंहिंजो ताराज़ी खणी ईंदो आहियां ऐं ताराज़ी खणी करे पंहिंजे स्टॉल ते पहुचंदो आहियां। हीअ मुंहिंजूं टेबलूं तव्हां जेके ॾिसो था इहे कल्ह ई मां लॻाए वियो हुयुसि। ताराज़ी रखणी आहे। कराची जे इलाइक़े गुलशन हदीद जेको ज़िले मलीर में अचे थो उन में ही सूमर बाज़ार लॻंदी आहे। हींअर तव्हांखे ख़ाली ख़ाली नज़र ईंदी पर चंद जी हाँ दोस्तो चंद ई मिंटनि में ही बाज़ार बिल्कुलु फुल थी वेंदी। मां पंहिंजी ख़ाली टेबलुनि ते कपिड़ो विछाईंदो आहियां ऐं नौजवान रेड़नि वारा ठीहनि वारा आस्ते आस्ते बाज़ार में ईंदा आहिनि ऐं पंहिंजा कांटा रेड़ियूं छंडींदा आहिनि। थोरी देरि में मुंहिंजो माल बि अची वेंदो आहे। मुंहिंजो काशिफ़ भाटिरियो जेको लोडर रक्शे ते माल खणी आयो आहे। हिन लोडर रक्शे ते पली बिह पालक थूम सावा बसर हुरबो शामिलु आहिनि। मुंहिंजो भाउ बशीर अहमद मेमण जेको असांजे होलसेल जो कमु संभालींदो आहे मूंखां बि तमामु घणो महिनती आहे। दोस्तो मुंहिंजे स्टॉल ते आस्ते आस्ते माल लहंदो आहे ऐं असांजी सेटिंग आस्ते आस्ते शुरू थी वेंदी आहे। हीअ थूम बि ताज़ी आई आहे पालक हुरबो असांजो डेली माल ताज़ो ईंदो आहे ऐं असां ताज़ो माल पंहिंजे स्टॉल ते साफ़ु सुथरो करे खपाईंदा आहियूं। दोस्तो हिते हिकु ॻाल्हि मां चवणु मुनासिबु सम्झंदुमि उहा इहा त हक़ीक़त इहा आहे त ज़िंदगीअ जे हर शोबे में भली उहे कारोबारी इदारा हुजनि हाउसिंग सोसाइटीज़ हुजनि ऑफिसूं या क्लब हुजनि या के ॿिया इदारा हुजनि हर हंधि सुठे नमूने ॻाल्हाइणु ज़रूरी बणिजी चुको आहे। माशाअल्लाह सां बाज़ार जी शुरूआत थी वेंदी आहे ऐं यकीन पुछो मूंखे एतिरो टाइम न मिलंदो आहे त मां कैमरा खोले वधीक व्लॉगिंग करे सघां या मोबाइल खोले दोस्तनि सां राब्ता करे सघां। हीअ मुंहिंजी रोज़ जी रूटीन आहे ऐं मां तमामु घणो मसरूफ़ हूंदो आहियां पंहिंजे कम में। अल्लाह सबको आबाद करो जो दुनिया का मालिक है।